इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन धरती टीवी पारां 4 डिसंबर ते ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जी भरपूर आजियां कंदे चयो आहे त हू बि सकाफ़ती ॾियारो सूबे जे ॿोॾ मुतासिरनि सां गॾु मल्हाईंदा। उन हवाले सां धरती टीवी न्यूज़ कराची जे चीफ रिपोर्टर शबीर लाशारी साणस ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं। नाज़रीन, धरती टी तरफ़ां हर साल जी हिन साल भी 4 डिसंबर ते मुंहिंजी धरती मुंहिंजो शान सिंध जी नैसर अडावत जे अज़म जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे। असां सां गॾु हिन वक़्तु इतलात खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन साहब मौजूदु आहे। अचो तुम सां ॻाल्हायूं था। शर्जील साहब, छा चवंदो सकाफ़ती ॾियार जे हवाले सां? यकीनन ॿोॾ बि आहे, उन करे धरती टीवी बि पंहिंजनि मारोड़नि सां गॾु नए सिर अडावत जे अज़म जे सिरे हेठि ही सकाफ़ती ॾियारो मल्हाए पई, छा चवंदो? सभिनी खां पहिरीं त मुबारकबाद थो ॾियां धरती टीवी जी सॼी टीम खे, उनजे मालिकनि खे, तव्हांजे कैमरामैन खे, तव्हांजे फोटोग्राफर्स खे ऐं सभिनी सहाफ़ियनि खे, जिन तमामु सुठे तरीक़े सां इहो अज़म कयो आहे त सकाफ़त ॾींहुं मल्हाईंदा। ऐं सम्झा थो त सिंध जी जेका हिकिड़ी अज़ीम तारीख़ आहे ऐं हज़ारे साल पुराणी तारीख़ आहे ऐं उनजो हिकिड़ो पुराणो कल्चर आहे, उन कल्चर में खे हमेशह उजागर करण लाइ जेको तव्हांजो जॉइंटली फ़ैसिलो थियल आहे सॼी सिंधी मीडिया जो, त हर दफ़ा जेको आहे असीं उनखे सुठी तरीक़े सां मल्हायूं, इहो हिकिड़ो सुठी ॻाल्हि आहे, सुठो शुगुन आहे। ऐं सॼे सिंध वासियुनि खे, धरती टीवी जे नाज़रीन खे सभिनी खां मुबारकबाद थो पेश करियां ऐं सभिनी खे जस हुजे जेको सुठे तरीक़े सां मल्हाइनि पिया ऐं इनखे अञा वधीक बहितर तरीक़े सां मल्हायो। हीउ तव्हांजो हिकिड़ो त्योहारु आहे, तव्हांजे लाइ हिकिड़ो ईद जो मौक़ो आहे, त महिरबानी करे तव्हां सभिनी खे घणी घणी मुबारक हुजे ऐं सुठे तरीक़े सां पंहिंजी धरती सां मोहबत करियो। हिन धरती में जेके सैलाब खां पोइ जेका सूरत हाल थी आहे, जंहिंमें काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे बेघर आहिनि, जेके तकलीफ़ में आहिनि, सिंध हुकूमत उन्हनि खे बाक़ाइदा उन्हनि खे आबाद बि करे पई। सिंध हुकूमत जो फ़ैसिलो कयो आहे त उन्हनि खे जेके हारी आहिनि उन्हनि हारियुनि खे जेको आहे उहो मुकमल तौर ते ॿिज जो जा पैसा ॾिना वञनि पिया ऐं जेके माण्हू जिन जा घर किरी पिया आहिनि उन्हनि खे हुकूमत घर ठाराए ॾिए थी। त तव्हांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जेका आहे उहा माण्हुनि सां गॾु बीठी आहे, पंहिंजे आवाम सां गॾु बीठी आहे ऐं जेके आवाम सां वाइदा कयल आहिनि त ॾुखे सुखे वक़्त में गॾु आहियूं। त इहो पाकिस्तान जी वाहिद पॉलिटिकल पार्टी आहे जेका ॾुखे सुखे वक़्त में पंहिंजे माण्हू सां गॾु बीठी आहे। तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर घणी घणी मुबारक।